अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां अॼु ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते न आहियो त ज़मीर जवानी चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों सिजावल खान गुलण खे वठणु वेंदो त भावल खान उन जो अघु वठंदो ऐं भावल खान गुलण खे अगवा करण न छॾींदो, पर सिजावल खान उनखे ज़ोरी वठी वेंदो ऐं उनखे अगवा करे वेंदो गुलण खे। ऐं सिजावल खान गुलण खां सॼी रायो वठंदो, पर गुलण उनखे कोन ॿुधाईंदो ऐं गुलण खे ऐं सिजावल खान गुलण खे वठी वञी शेरली अॻियां पेश कंदो ऐं सिजावल खान गुलण खे ईअं चवंदो त तूं शेरली जो शायदि ॾींदे या न। गुलण हा कंदो, पर शेरली अॻियां न करे छॾींदो ऐं रेस नवाब खान मूसा ऐं मीर खे फासाईंदो त इहे राति मुंहिंजे ॻोठ में घिड़िया हा चोरी करण जो। ऐं ॿिए पासे भावल खान बख़्त खे ॻोल्हींदो रहंदो त इहो किथे आहे ऐं मूसा वारनि वटि पक सां हूंदो ऐं भावल खान मूसा ऐं मीर जी जांच कंदो त हिननि वटि बख़्त आहे या न। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।